निजामत पर आया रहमत। तेरा दिल पहलू पर भी कौन है जो मां तुझे ढक्का छोड़ी। बस पुजे त कच्चो खाई वनी मुखे। चागो हल त हणा इन काटे में मुक्त लख ही गाल कई थी औरत जात जो कम आ कुट को हम तो बह कर छा पढ़ी पियो आ बस खणी उन पासदारी कई तस आई बेकण शुरू कयो तस थी विंदु से बेकणो बंद इब्राहिम मुके रुगो तो निकरण करे और मुझे निकरण में मुझे मदद करे यार बुढ़ा फकीर यार तई आयो पाण में आऊं विच में किया पावा सुभान जे हम तो डोरा पो दई विजे त पोए अरे यार आगे पीछे करने वालों कोई कोने को तू अंदरूनी कम उठाए बाकी हम जगह धप्पा ही न पहुंची ना बुढ़ा फकीर ई हाब लख ही गाल कई थई पर बुद्ध ये पैसा खर्च केर कंदो इब्राहिम मां कंदो से बेवरी केर कंदो ई हाब लख ही गाल हा पो कट पैसा दे मुखे हिते लाख में यार बाहर निकली तो मैं बेवरी छा बुढ़ा फकीर या कई न कख जी गाल किया माना हे कर दे आप पंजे खीसे में खर्च कया ना हां तो पो थी ना कख जी गाल यार इब्राहिम मारो बाहर निकरा पो जी चवंदे ती मां कंदो हिते यार सिर तो वने वजो ना बाहर निकरी ना तू फ्री वनी तो पो खर्च सजो मुझो लुढ़ी विंदो पो केर भरिंदो न न यकीन कर यार बस हिता लोग मुझे आजाद करा इब्राहिम यार इतने मुझे साथ तो पूछा दे मां यार जेल जो डाडो भाड़ियो है एनो तो सूबेदार पे टटला असली ये सेक ने सिकाटे न छड़े मुके आहे तो सूबेदार है कताबी दे मेहमान पर छा के तस्वीर सब लाए वर्ती से मैं छा क्या या वाला कई गाल कई दई चो तो लाख बदा जेल में तो जवान भी झुकी पवंदा ने तू तो कोन न डरो भोपड़ो होई तू किथा दवा झले सकदे बोला कहते हैं ना मदद मरी में मिस्किन यार खुदा है बात जल्दी कर मदद कर मुझे बस यार बुढ़ा फकीर सोचो ना दे मुखे हां यार तू जल्दी सोच इब्राहिम न तो मैं कह तो पानो कारो इल्म में शुरू बगे तस्बीर जे ई मां शुरू कर दिनो तने में मुझे जो को चलो बिलो जो को सब सही थी वेंदो हक वाला उत नहीं न कन भरी सटे भी झंडा यानी हक वाला बस करे बैठो बस कर भी सोच मुझे वो कारो इल्म तो दिस जाए सही तुम्हारे भली हल मैं हिता में चुका थोड़ा सूबेदार के हां कल है तो ना सूबेदार साहब सा वनी मत कर वे वनी चलो ठीक है तू वन तो मशहूर हक वाला चल तू जबार तू आई वाला के टार तू चल तू जबार तू आई वाला के टार तू चल तू जबार तू सूबेदार के ठार तू चल तू जबार तू जन्म जन्म खा जन्म कहानी जीनी दुनिया तेरी पुरानी एहसास सिंधु अजे जरते किरणा सूह समुद्र जज्बा झरना सपनन जागर नेणन माणा मन मंदिर जाओ जरा गुर जीवन घाड़ा असा भी बेटा वो पानी नहीं पिए हां मुबारक 100 भेरा झलियो थमे तो ओड़े पाड़े जो लिहाज कंदो कर
मूं तुंहिंजी दहा कमरे में ॿुधी आहे ओड़ो पाणो न ॿुधंदो हूंदो अम्मा मां झलियो त मांस त पंहिंजी अलॻि मट में पाणी रखे ॿुधे ई कान थी सभु वठी ॾिनो चाची बस वापसी वञे मक्कड़ी बात न गोतो करे छॾे चाची बस अच्छा वे बच्चा बस 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 ढाई मिनट अली रजा तू अची वए हाँ नक बोड़े मोटी आयो हाँ ये न चो अली रजा यो आपदा कोने छा आपदा परण जी वयो छा छा थी चई हैरान छो तो थी अली इहो तो जरूर थियणो हो तोखे त सुध हुई मुंहिंजी गैर मौजूदगी में ये थी वेंदो यो तो मूं सोचियो बि कोन हो मुंहिंजे लेखे तुंहिंजे लेखे छा मूं सम्झो त मां न हूंदसि त पुफी संग न ॾींदी तुंहिंजे हूंदे ई ॾेई सघे पई त न हुअण जी सूरत में कीअं न ॾे हा ठीकु आहे ॾिसी रहंदुसि मुबारक खे अली ॾुधो खीर थणे पवंदो आ छा न पर वरी छा हारियल खीर ते अफ़सोस न कबो आ अली रज़ा हाणे छा थींदो आपदा त जंड जे पुणनि में अची वई न निकिरी सघे थी रज़िया धरती उथले त ॿी ॻाल्हि आ बाक़ी कॾहिं सिज ऐं चंड खे उथलंदे ॿुधो अथई अली रज़ा अंदर न साड़ मुंहिंजो रज़िया मां कुझु बि करे सघां थो छा कंदे मुबारक जी मौत सां मुलाक़ात कराए सघां थो वरी बि नांगन खे नेरन खाराइण जो तो सोची मूंखे सॼी उमिरि आराम न ईंदो मां इने बाहि में पियो सड़ंदुसि मुंहिंजे करे आपदा अज़ियत जे घाट चढ़ी आहे रज़िया हथ मलण सां कुझु मिलिया त सभु को लहे आली घट में घटि आपदा त अची थी हुई सदको थिया आहे मुंहिंजो अली आयो आहे छा कीअं ई पुट अली मां तोसां आहियां न काॾे कफ़ारो अदा कर कफ़ारो ही चए छा पियो कंहिं महिल आयो थोड़ी देर अॻी आयो आ अमा चवे तो मुबारक खे क़त्ल करे आपदा खे आजो कंदुसि न न ए मुंहिंजा रब तूं समक ॾिजाइसि अलाह साईं तूं मुंहिंजे अली खे पंहिंजी पनाह में रखजाइसि तूं ई निगहबान आईसि मुंहिंजा रब अमा मसलो कीअं न आहे शरीफ़ा जो बयान ॾियारणु ज़रूरी आहे बयान न ॾिनाई त केस कमज़ोर थी वेंदो FIR दाख़िल न थींदी अबा वो मंडो त अॻे हिकु जॻह ते आहे भितर तपी वेंदो अमा मचण ॾींहुं शरीफ़ा जो बयान ॾियारणु ज़रूरी आहे अबा शरीफ़ा खे छॾीनि ई कोन था त बयान कीअं ॾियारींदे हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ई आहे मां कहिड़ी हिन महरूअ खे घरां कढ महरूअ खे घरां कढां त अबा जे महरूअ खे घरां कढंदासीं न त शरीफ़ा खे बि हू पाण ई घरां कढंदा अमा महरूअ जो ॾोह कहिड़ो आहे अबा शरीफ़ा भला हुन मोए मंडे बुढ़े जो क़त्ल कयो आहे या हुन ज़हमत माईअ जो गाटो भॻो अथई पर अमा उन्हनि जी ज़्यादती जी सज़ा महरूअ खे छो अचे अबा अखियूं ई तॾहिं खुलंदनि जहिड़ो लॻे ओड़ो वहाए कढिजे अॼुकल्ह दौर ई अहिड़ो आहे पर अमा महरूअ खे मां पंहिंजो घर हूंदो कयां ॿुधाए अरे अब्बा कोन थींदो तुंहिंजो घर ऊंधो जॾहिं तुंहिंजे घर जूं थूणियूं थंभ किरी पिया त मां खणाए ॾींदीसांइ नई कुंवार हाणे तुंहिंजो घर वरी सिधो करे ॾींदसि अम्मा कंडो लॻे पेर में खोट जे गोॾो ज़्यादती करे ॿुढो शरीफ़ा सां ऐं नज़लो करे महरूअ ते बाक़ी हूअं कीअं कंडो लॻंदो ॿुढे खे ॿुधाए बस अम्मा शरीफ़ा खां बयान ॾियारे अचबो अब्बा जे शरीफ़ा बयान ॾेई ईंदी त छा हुनखे जी कंदा असां घरां कढी छॾींदासीं ॾिसजांइ अम्मा ये शरीफ़ा खे घरां कढियाऊं त हिन घर में जाइ अथसि खेसि खाराइण लाइ खुटंदुसि कोन रे भाई ईअं छो नथो चई त घर वारी गुजी आहे ऐं गुजीअ जी गाॾी सही नथो सघी हाणे तोखे माउ भेण खां वधीक घर वारी प्यारी आहे ईअं चओ न अम्मा त ॻाल्हि सम्झी कान थी समझी नथी बस ही समझदार जी है
रखियो रखो लाहते इहो अलाह त तोखे घर मां कढी ॾेखारींदी सां। चाची रहमत एतरी बार जो सुभान ठारे सगी अचण गीली नथी अचण गीली माण्हू भली चवनि रहमत पर आया रहमत अमड़ खे चम जेका न तो दड़ी बारिया सा ठरंदी त कान पई पजरंदी ये तो सा इहा तादी न थे हा न त तू वणो घोड़ो न बधे हा मुंजी दा अल्लाह खे अल्लाह जी देग देर सां तपंदी आ ऐं जमन तपी त कढ़ी कोक थी वेंदी आ। हा चवे छा थी पई ॻाल्हाए छा थी अड़ी कार सिबानी थी जा छुरी थई अड़ी तोखे शर्म हया कोने लज कोन थी थई त तू कैसा थी ॻाल्हाए सस सां सब रहमत जड़ी ज़हमत रखला हते तोते पहाज जरूर आण्या जैसी तई पहाज न पवंदई न तेसी तई तेतरीअ वारी तिर न छॾींदीअ ॾिस जाए वेही अखियुनि सां छुरफा ॾिस जाए भले बुढ़ो न थियो दो थियो पिड़ में थी परणाएस माण्हू सिड़िया वेठा अथसि न संग ॾियण ला वञी त ॾिस अड़े मुंहिंजो दोध लाइ को हिकु संग छा सव संग माण्हू भली चवनि रहमत पर आया रहमत मां चवां मां त चवई थी त परणाइस त ॿ ॼणी थी कयूंसि बुझ हूअं त हलंदो तो वतई न पोइ ट्राली वठी ॾिजांसि टहलण जे लाइ। हा कयां बुझ हेठियूं बुझ कर सजो मां मरी वई आहियां अड़ी माण्हू भली चवनि रहमत पर आया रहमत अमड़ खे चवां हा निधन की शर्फात लगी वई तव त वञी त ॾिसो ॿिए कंहिं संग जे लाइ माण्हू अखियूं कढी के न खुआदा अड़ी हाय अड़ी मुंहिंजे दोधे जे लाइ को हिकु संग छा करे ॾेखारींदी सां भली सड़ पुजर किथे ओड़ी किथे तोड़ी मूंखे ॿुधण लाइ लख संग करे ॾेखारींदी सां ॾिसंदी अखियुनि सां तो जहिड़ियूं 13 त्रालियूं बि कंदो बि छकंदियूं बि छा अड़ी हल माणे खां घटि आहियां 13 ताली थी कोठे पई 13 तालीअ जी धीउ अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682 लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि असांजे दुश्मनी कंदा बि आहियूं न दोल जे डोके ते वॼाए कंदाऊं तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे
वे यार इब्राहिम मुखे तो यार तू बस खरीद करी लखई गाला पर तोखे खरीद न कयो थो मई ना यार मां तुझे मुरीद थी वियो इहा बि लखई ॻाल्हि पर मुरीद मां पाण थी वियो आहियां मुर्शिद को ॿियो आहे ॿियो वरी केरु यार ख़बर बि अथई ॿुढ लॻाइण वारी नखरो पियो करी न यार न इब्राहिम जंहिंजो चई मां कसम खणा ॿुधाए ठीकु आहे पोइ ॿुधाईंदुसि चङो इहो बि ठीकु आहे भले ॿुध ॿुधल फिरी न वञजाए मज़ाक आहे जो मां इब्राहिम तो खां फिरां सवाल ई पैदा कोन थो थिए चङो ॿुधल फ़क़ीर हिन ॻाल्हि खे बि ॾिसंदासूं जॾहिं सुवाल पैदा थियो त इब्राहिम बि ढिंगरनि ते अटो हारणु सिखियो न आहे चङो पोइ भला मां हलां थो मरे जानू चढ़ी वियो मैं बज़ेरे मां पुलिस पर चढ़ी वियुसि बसि ख़ैर सूबेदार खे तावीज़ हिकिड़ो लॻंदो न बुत ई न कोन पहुची इब्राहिम चङो माण्हू अची थो आहे त उहो ॾिठो जमादार आहे पुलिस जो माण्हू आहे छॾी थो हे ॿुधाए कोन हे हिकु तावीज़ महिमान आहे अमल कान है दा हां जमादार खुश है ना हां जमादार तकड़ो ये पर हांगू भरिंदो तो वनी जमादार थाने ते तो वञा थाने छा नहीं कंदे बाबा बुढ़ल तो बाहर अचियो तई जमादार किथे तू भुलियो न हुजे या मत खाना पाण मिलियो पियो अचास तो मुर्सी कई कान ओ पथड़ी ने कुत्तिया मा बाहर अचियो थी बांगो पर जमादार छुट्टो कीअं जे गोली छुटन यार ई छुटियो तो कैसे पवारी कई कान कैसे पवारी न कबी आ न त खून भी छुटी विंदा थई वाकई पोइवारी में गफलत थी लख जी गाल कई थई अहमद खान सुते त शींह बि सुकी मरी विया जमादार छडींदो सांस मां भी कोन इहा अहमद खान लख जी गाल कई थई रातियूं ईंदियूं त चंडबू भरंदा सिज बुलंदा पर गाल त ॿुध तई विढ़ा छाता आयो पाण में माइट हो ये विड़ी ढांगा थी पंदो थाने चक्कर काटे मरी विंदो त छड़ो जिंद थाने जी भी ने फडन ने जेलन जी भी जमादार मां भी छा कया तू ही खणी बुधाए इंसाफ ए फैसलो कर मुडे डो निकरे त तू मुके चओ ये समझाणो अथई त ने बुढे के समझाए आऊं कड़ो फैसलो कया तुंजो फैसलो जे कराणो अथई न त पो हलो भई थाने सूबेदार साहब ताने फैसलो कंदो न त बट के सब आप करे छड्डा पो भई मजो दिस न जमादार केस करण जो मुखे भी शौक कोने पर उ सफा रकान खां निकरी वियो आ पर गाल त बुध कयो छा थस जमादार केड़ियों गालियों तो पूछी सफा जालिम थी पियो आ हिक दका डिंगाई हुजे त बुधाए तू वापस वने घर आ वना तो थाने ते ये रिटायर थियो आ त मेरे खैरा पर थाने वाला मुखा सवाब कोन तालन वने तो सूबेदार का पूछा त यो गाल छा है जब इनके छडियो तो छुआ बुढा लगे ठीक आ तू वने घर आ पाण तो पूछो ता चंगो जमादार पारत ते आबदा होश में अचे आबदा ओ मुंडा रब्बा हिन जे जवानी ते अम्मा इने के खट्टे ते जो मारे थई हां उतारिस के हाथ में किरचू अरे खुदा तरसी करे ये बेहोश पैया केड़ो खपर या लुंडिया घाटो जो बेहोश नहीं पैया बेहोश आए दिसी न तो माण पे में अच मिखुर करे ही माण पो मां धारिया काने बेहोश ही ओ मुंडा रब्बा हिन मत खसे के सान्ये दे इंसानियत में आण मथो तो खराब कर दी मां न हुजी न ये सत सुरियूं बुधाया या जेड़ा न तुंजा पिरकार आइन 100 सुरी भी बुधाए सकी तो अच भला उथारी से हिय थी मरे ऐं तुंजे लाइ मिखर आए अम्मा कान थी मरे उथारे सागी जाके फिटी दो के हाथ उठी मिखरे अरे यो छाथो करी से छाथो के हाथ कोणी हुई सागी जा उन कुंड पे तो फिटी के हाथ हेठ अरे छड जालमंडा सरदार छड तू वने डॉक्टर के वठिया हां डॉक्टर आण्या सो बहन मखियाल जला ओ कोनी मरे डॉक्टर तो आण्या न जला अरे मरी विंदी त नुकसान बतू जो है बेड़िया तरया कान मरदी मां जमाए तो कान मरदी अरे दाहो थी ही चुड़ी मरी विंदी वन डॉक्टर के वठिया
अम्मा भली चुड़ी चुड़ी मरे त ईद मल्हाया कोन वठींदुसि डॉक्टर खे। ऐं हा तू बि न वेंदी डॉक्टर ॾे, ॿुधी छॾी न, हूअं लिहाज़ कंदो आहे न, पोइ लिहाज़ भले कंदो ठाहे। मुबारक, शायद मुझे थन खड़ी आ या हिन बदनसीब जो नसीब फिटला जो तो बेकैस देवर तेड़ी वई दो सजो मुंजो आ जो मुटो के संग ला रासी गयो। आबिदा ओ बदनसीब आबिदा उठ न तो तुझे हयाती जा दर बंद थी विंदा। उठ आस्ते आस्ते रज़िया ॾाढो सूर आहे, जी ज़ोर थी नी ती सूर तो थे। ना ज़ोरन में तो मथो तो दुखे ना। आस्ते ते ज़ोर ॾियां पई अम्मा। ये मां किथे अल्लाह तारो ई लाहे छॾियो अथई, अञा चवी थी आस्ते थी ॾियां। ॿी बि टिकी खा अम्मा। हाय हाय हिकड़ी हां ते दिग कयो बीठी आहे, ॿी वरी निड़ी मां किथां लहंदी। सोचण छॾी त सूर बि झको थिए ई न। आई रज़िया सोचा कीअं न, हाणे त वेतर खुलम भरियो। चवी जाई थी अम्मा, अली रज़ा जो अखियूं ई ख़राब हुयूं, वरी ऋण न ॿारे विझे। आई चरी छोकरी इन अरमान में सोचे सोचे त मथे जो सूर मची वियो आहे, हाणे त लोंदड़ियूं ई फाटन पयूं। अम्मा पोइ ॻोल्हीस न। किथे ॻोल्हियांसि, उभ में ॻोल्हियांसि, अली मुंहिंजे ॻोल्हण जो आहे। अम्मा हिते ई ॻोठ में हूंदो या ॻोठ जे आसपास हूंदो। मर्द त न आहियां न जो कांबो ॿधी काहे पवांसि ॻोल्हण। पोइ भली वञी ज़्यान थिए या ज़्यान करे। हई अम्मा मुंहिंजो अंदर त आबदा जी गणती अधु करे छॾियो आहे, मथां वरी हिन मथे फेरे जी हुणतुण मूंखे सम्झ में नथो अचे त छा कयां। मुंहिंजी त सलाह अथई अम्मा, रईस खे चई ॻोठ छॾाईंसि या पोइ माठ कराईंसि। शाबस थई, हथ वठी बूहे में विझांसि। बेअकुल हुए न त हीअं हाई में हिजे। चङो छॾ ज़ोरन खे, वञ टिकी खणी अचे त खावां, नथो ज़ोरन सां मथे जो सूर लहे। जी अली रज़ा जेकॾहिं माण्हू गौर सां सोचे त हर शइ फना आहे। अबनि ॾाॾनि खां ही ज़मीन पई आहे, हिकिड़ा आया ॿिया विया, ज़मीन साॻे हंधि मौजूदु आहे। तू बि हलियो वेंदे, ज़मीन पई हूंदी, पर हिकु ॻाल्हि ॻाइब ई पई। इन ज़मीन जे करे आबिदा बेगुनाह मुबारक जे वेल में अची वई, तुंहिंजे करे। पाण हिकी वण जा बटार आहियूं। आबदा वण जा टार पाण में गंढियल हूंदे बि हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि। की तरह ई सही, पर हूंदा त गंढियल आहिनि न। हाँ, पर जॾहिं को ज़ोरदार तूफ़ान ईंदो आहे न त वण जा गंढियल टार बि टुटी अलॻि थी वेंदा आहिनि। आबदा टुटल टार ॾस ज़रूरु ॾींदो आहे त हू पंहिंजनि खां विछड़ियो आहे। संदसि सुकल ॿूर में बि पंहिंजनि जी पुकार शामिल हूंदी आहे। अली तो मैडम कीअं लॻो घर तव्हांखे? घर त पसंदि आयो, पर रक़म वॾी आहे, पघारनि जी रक़म घटि मिलंदी। पोइ जीअं चओ तव्हां। जेका रक़म वधीक थिए सा किस्तूं कराईंसि। ऐं जे न करे त पोइ? त खे पोइ ॾिसी वठिबो। तूं मालिक मकान खे चई त ॾिस। ठीकु आहे मैडम, मां चवांसि थो। हा हा चवींसि, न मञई त जीपी फंड बि आहे,
उन मां एडवांस वठी वठंदसि। त पोइ मैडम मालिक मकान सां तव्हां पाण ॻाल्हाए ॾिसो। निचरिया इहा ख़बर फैलजी अबू ताईं पहुचंदी, जेको मां नथी चाहियां। बस तूं ॻाल्हाई। ठीक है मैडम, मां राज़ी करण जी कोशिश कयांसि थो। बस देर न कर। ठीक मैडम। समझी जाती तू पाए पाण के तू खुश पई थे तो मां जेल में हूंदुसि तो तू गोर घुमंदी है थाने न कोर्ट न मुझे कला वणंदी है और डंडो का दिया मां ने मथो से पार दक्यो हां अब हाणे सड़ेस हाणे मगज में डंडो मेजालो निकरेस त पचाए खावा भुनी खावास माण्हू चवन था प्या त माण्हू जो मेजालो मिठो थी तो सवादी थी तो मां भी कोन खादो खावास न जो मेजालो डण जो हड़ो हड़ो इस बुढ़ा मो कुछ न कयो है, ज्यादा भी मुसा मारी मुखे तो। अरे अब्बा कढेस घर मां कढेस न लुंडिया बला के रोज रोज मुसा झेड़ो अब्बा तो के पिकड़े परा तो लगे न गुजेड़ी ताड़ी कम सा के कढेस करो लाज न कढो तो घर मां बड़ो कलमो मुसलमान थी न तो मुके साणो पवंदो तो के कलमो अदा रसूल के मन भान आई फरेंसी चवे तो संजानो तो के बडोरो वरी भला घर में झेड़े झगड़े मार कुट खां सवा ॿियो कुछ सुझे ई कोन थो तव्हां खे अदा। हिया वाली छीरीअ वारी ॾिस बात माखी मिसरी थी वहेस पई। अदा पाड़े वारा रोज था खिलन, रोज इहो झगड़ो खराब आ अदा। मां हिन जो कुछ न